नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पखो में खबर ॾींदासीं। पीटीआई अॻवान सिंध असेंबली में अपोजिशन लीडर अली बदल शेख ऐं रबाब चांडियो मक़तूलनि फमीदा सियाल जे वारसनि वटि पहुची तहज़ियत कई है। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे लीडर अली बदल शेख चयो त मां त शुरू में ही चयो हो त अवाम हिन क़ातिल नुमाइंदनि खे वोट न ॾे। अॼु इहो साबित थियो त हू वोट वठी तक जी अवाम जा क़ातिल बणजनि था। हिन चयो त मासूम औरत फमीदा सियाल जे क़त्ल में बि अवामी नुमाइंदे जो पीउ मुलविस आहे, जंहिं ग़रीब पाड़े में रहंदड़ सियाल बिरादरी जे माण्हुनि सां कहर कयो है। मां पीटीआई जे प्लेटफॉर्म तां मरकज़ी अॻवाननि खे गुज़ारिश कंदुसि त वहशतनाक वाक़े में मुलविस एमपीए गवर इसरान ख़िलाफ़ सूबाई असेंबली में रुकनियत ख़त्म करण लाइ रथ आणींदुसि, जंहिं में साथ ॾिनो वञे त जीअं मज़लूम न्याणी जे खून सां इंसाफ थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।